अॼु सारे विश्व में करोना महामारीअ जी दहशत आहे। इंसान घबरायल आहे, ॾकियल आहे। इन करोना महामारीअ ते ऐं अॼु जे हालतुनि ते मूं के दोहा लिखिया आहिनि जे अव्हां जे अॻियां पेश करे रही आहियां। करोना पई टहिले हिते ऐं हुते हर हंधि। करोना पई टहिले हिते ऐं हुते हर हंधि। इंसान लाचार बणी आहे घरनि में बंदि। करोना जो आॾैका चौतरफ़ हाहाकार। करोना जो आॾैका चौतरफ़ हाहाकार। पुट पीउ जो मर वठण खां ॾकी कयो इनकार। बंदश पियल मेरनि ते हेकलो पियो घार। बंदश पियल मेरनि ते हेकलो पियो घार। करोना अॾियो डपु ग़म जीवन बणियो खार। इंसान खे बेवस पसे करोना ॾे टहिक। इंसान खे बेवस पसे करोना ॾे टहिक। इंसान जो आहोश गुम ऐं गाइब संदसि चहक। करोना जे त कहर खां आ जहान परेशान। करोना जे त कहर खां आ जहान परेशान। खतरे में रोज़ी सिहत आज़ादी सुख ऐं जान। मिसाइल ऐं एटम बम ठाहे बणिया शाह। मिसाइल ऐं एटम बम ठाहे बणिया शाह। आहिनि करोना अॻियां मिस्कीन बेपनाह। चंडी करोना जो अंत आ सभिनी जी चाह। चंडी करोना जो अंत आ सभिनी जी चाह। टीको या इलाज मिले हर को तके त राह। टीको या इलाज मिले हर को तके त राह। उमेद आहे त इन महामारी करोना जो अंत जल्दी ईंदो। आमीन।